अवां ॾिसी रहिया आहियो सिंध जो सभ खां वधीक ॾिठो वेंदड़ न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। नाज़रीन, मदई जी मां असां अहम ख़बर शामिल कंदा हलूं त सोशल मीडिया प्रेस क्लब मदई जी जो ख़ुसूसी इजलास प्रेस क्लब जे सरपरस्त आला कमांडो पंवर जे सदारत में थियो। इजलास में सदर मोहम्मद शाह मशवाणी, नायब सदर इलाही बख्श भुट्टो, जनरल सेक्रेटरी कादिर बख्श ॾहाणी, राब्ता सेक्रेटरी अब्दुल खालिक जूणेजो, इंफॉर्मेशन सेक्रेटरी राजा खान शर, जॉइंट सेक्रेटरी परवेज शाह मशवाणी, ऑफिस सेक्रेटरी वाजिद मंगरियो, फाइनेंस सेक्रेटरी सुलेमान मेहमान ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास दौरान सोशल मीडिया ते कारकर्दगी वधाइण ऐं बॉडी खे फाल तोड़े मज़बूत करण लाइ अहम गौर वीचार पिणु कयो वियो। ॿिए पासे शहर तोड़े पसगरदाईअ मां सियासी समाजी अॻुवाणनि पारां नए मुंतख़ब उहिदेदारनि खे मुबारकबाद जो सिलसिलो पिणु जारी आहे। उन सिलसिले में पंवर इताद ज़िले शिकारपुर जे सदर डॉक्टर नियाज़ पंवर ऐं सहाफ़ी ज़मीर गांगरो प्रेस क्लब पहुची और नवनि मुंतख़ब उहिदेदारनि खे गुलनि जा हार पाराए मुबारकबाद ॾिनी। जॾहिं त मदई शहर जी मौज़ शख्सियत ऐं पार्किंग टैक्स इंचार्ज टाउन कमेटी मदई जी बख्तियार शाह मशवाणी, मोहम्मद सुलेमान मेहमान, ज़मीर हुसैन बुगियो ऐं ॿियनि सोशल मीडिया प्रेस क्लब मदई जी पहुची नवनि उहिदेदारनि खे गुलनि जा हार पाराए मुबारकबाद ॾिनी। जी नाज़रीन, उन ही सिलसिले में ज़िले ज़क़ात कमेटी शिकारपुर जे मेंबर वडेरो नूरदीन मीरानी ऐं गवर्नमेंट अस्पताल मदई जी जे MS डॉक्टर रियाज़ हुसैन मेहमान पिणु सोशल मीडिया प्रेस क्लब पहुची नवनि मुंतख़ब उहिदेदारनि खे गुलनि जा हार पेश करे मुबारकबाद ॾिनी ऐं नेक तमन्नाउनि जो इज़हार पिणु कयो। नाज़रीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।